आगाह की अहम खबर है। मीरपुर माथिले में सिंध असेंबली में मुखालिफ धुर जो अगवान हलीम आदिल शेख जरवार थाने ते ड्यूटी अटका वारे केस में अदालत में पेश थियो आहे। आगाह कंदालू अहम खबर है। मीरपुर माथिलो में सिंध असेंबली में मुखालिफ धुर जो अगवान हलीम आदिल शेख जरवार थाने ते ड्यूटी अटकाव वारे केस में अदालत में पेश थियो आहे। अदालत वकीलन जा दलील बुधण खां पोइ फैसलो महफूज करे वरितो आहे। खबर मां सां शेयर कंदालू अहम खबर है। मीरपुर माथिलो में सिंध असेंबली में मुखालिफ धुर जो अगवान हलीम आदिल शेख जरवार थाने ते ड्यूटी अटकाव वारे केस में अदालत में पेश थियो आहे। अदालत वकीलन जा दलील बुधण खां पोइ फैसलो महफूज करे वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं लतीफ़ वसीर खां। जी लतीफ़, अपडेट कजो, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, अपोजिशन लीडर पीटीआई अगवान हलीम आदिल शेख जी मथां जरवार थाने ते ड्यूटी अटकाव जो केस दाखिल थियल जंहिंखे मसइले जी कोर्ट में पेश थियो। उन मौके ते उनजो जो वकील आहे उन पंहिंजा दलील मुकमल करे कया। उन खां पोइ अदालत जेको फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो आहे। अॼु फ़ैसिलो कंहिं बि वक़्तु उनजो ॿुधायो वेंदो। हलीम आदिल शेख मथां 2019 में जरवार थाने ते हंगामो ऐं ड्यूटी अटकाव जो केस दाखिल थियल हो। जंहिंखां पोइ कोर्ट में अॼु वकील पंहिंजा दलील मुकमल कया आहिनि ऐं फ़ैसिलो अॼु कहिड़े टाइम ईंदो। त ॿिए पासे पीटीआई अगवान हलीम आदिल शेख पाकिस्तान क्रिकेट पारां जेके पाकिस्तान इंडिया खां क्रिकेट खटी आहे उन वारे सां मिठाई तकलीफ़ कई ऐं उन सां गॾोगॾु हीउ फ़ैसिलो जेको आहे कहिड़े टाइम में ॿुधायो वेंदो। जी ठीकु आहे लतीफ़, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण।